नाज़रीन खबर जो सिलसिलो जारी है। अवां खे खैबर पख्तूनख्वा ख़बर ॾिनाल। खैबर पख्तूनख्वा जे वज़ीर जे सलाहकार ज़िया बंगश चयो आहे त हरीपुर में शागिर्दनि खे बुरको पाइण जे लाइ लाज़मी करार ॾियण खां पोइ हाणे समूरे सूबे में बि इन फ़ैसिले ते अमल कयो वेंदो। केपीके जे ज़िले हरीपुर में गुज़िरियल हफ़्ते एजुकेशन खाते जे डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर तरफ़ां हिकु सर्कल जारी कयो वियो जंहिं में स्कूल जे शागिर्दनि जे लाइ बुरको लाज़मी करार ॾिनो वियो। सर्कल में चयो वियो आहे त छोकिरियूं कंहिं बि गैर इख़लाक़ी हरकत खां बचण जे लाइ बुरको पाइनि। ॿारनि सां छेड़छाड़ ऐं हिरासानी जे वधंदड़ शिकायतुनि खे नज़र में रखंदे अहिड़ो क़दम खंयो वियो आहे। निजी टीवी जे प्रोग्राम में इन हवाले सां ॻाल्हाईंदे केपीके जे वॾे वज़ीर जे सलाहकार ज़िया बंगश चयो त इन सर्कल खे तोड़े मरोड़े पेश कयो वियो आहे। एजुकेशन खाते में सभिनीनि खे पूरा इख्तियार ॾेई छॾिया आहिनि त जीअं उन में बहितरी आणे सघिजे। इन्हनि खे कम करण जी इजाज़त आहे। कुझु ज़िलनि में हिरासाई जा वाक़िया थिया आहिनि जंहिं ते DRO खे चयो आहे ऐं उन ते कम कनि पिया। हिन चयो त छोकिरियुनि ते स्कूलनि जे अंदरि का बि पाबंदी न आहे। इहो फ़ैसिलो स्कूल खां घर ऐं घर खां स्कूल ताईं जे लाइ कयो वियो आहे त जीअं शागिर्दनि जॾहिं घर खां स्कूल ताईं अचनि त मुकमल ढकियल हुजनि ऐं बुरको पाइनि। उन ते मथे खां पेरनि ताईं चादर हुजे। सलाहकार चयो त असां माण्हुनि खे ॿुधाइण चाहियूं था त असांजे सूबे ऐं मुल्क जूं रवायतूं आहिनि त असां उन खे बि ॾिसी रहिया आहियूं। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।